जय झूलेलाल दोस्तों, मैं मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अॼु जो मुंहिंजो वीडियो जेको आहे काफ़ी स्पेशल आहे, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी रीत जेका हूंदी आहे शादीअ जी, जंहिंखे चइबो आहे तेल बुकी। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि तेल बुकीअ जे बारे में। हिकु हिकु शइ, हिकु हिकु रीत असां छो कंदा आहियूं और उनजो मतिलबु छा आहे। छाकाणि त प्रथा त शुरूअ खां हलंदी आई आहे, पर उहो प्रथा जो कुझु न कुझु मायने हूंदो आहे। त अॼु मां तव्हांखे हिकु हिकु करे सभु ॿुधाईंदसि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। शादीअ खां हिकु राति पहिरियों असां कंदा आहियूं तेल बुकी। तेल बुकी ॿिनि अखरनि जो ठहियलु आहे। हिकु आहे तेल और ॿियो आहे बुक, जिन सां असां अन्नदान कंदा आहियूं। अचो त पहिरियों हाणे मां तव्हांखे सामग्री ॿुधायां थी। उन में सभिनी खां पहिरियों असांखे खणणो आहे मुहूर्त जो पनो, जेको असांखे महाराज ॾींदो आहे जंहिं वक़्तु शादीअ जो मुहूर्त कढाराइबो आहे। त इहो असां जिते पूॼा कंदासीं, इहा पूॼा ईशान कोन में कई वेंदी आहे, त उते असांखे दीवार ते इहो पनो लॻाइणो आहे। उन खां पोइ असां उते ॿारींदासीं ॾीओ। इनखे ॾेवनि जो ॾीओ या पूर्वजनि जो ॾीओ चयो वेंदो आहे, जेको अटे जे मथां ॿारियो वेंदो आहे और इहो हूंदो आहे सिप में। और हिन तरह लॾूं ठाहे करे बि ॾीओ रखी सघिबो आहे और इन में कौड़ो तेल ई विझिबो आहे। इन खां पोइ आहे मेन मटकी, जेका घुट मां खणंदी आहे चाउठ ते या थींदी आहे, जेका नेगेटिव एनर्जी कढंदी आहे। चाउठ ते इन मटकीअ में पाणीअ खे कटबो आहे यानी चीरबो आहे, जंहिंसां असांजे घर में काई बि नेगेटिव शक्ति अगरि आई हुजे त उहा निकिरी वञे और असांजे घर जा जेके शुभ कार्ज आहिनि उहे सुठे सां रास थियनि। उखरी मुरड़ी, जंहिंमें हैड कुट बि आहे। हैड जेका आहे शुभ जो प्रतीक आहे। हैड में भॻवान बृहस्पति विराजमान आहिनि, जेके शादीअ में सुख जी प्राप्ति ॾींदा आहिनि। इन खां पोइ झंड यानी चकी, जेको स्थिरता ॾिए थो, जीअं असां पंहिंजे जीवन जो बोझ खणी सघूं। जंहिंमें कणक खे पीसियो वेंदो आहे देवताउनि और पितरनि जे निमित्त। इन खां पोइ जेका पूॼा जी थाली ठाहिबी आहे, उन में गणेश, ओम, श्री यानी लक्ष्मी माता और नवग्रह छापबा आहिनि। ओम संकट दूर कनि था पिया, माता लक्ष्मीअ सां घर में सुख जी प्राप्ति थिए थी पई। नवग्रह जेके आहिनि उहे बि संकट खे दूर कंदा आहिनि। इन तरह इहे थाली ठाहिबी आहे, जंहिंमें कुमकुम ऐं चांवर रखिबा आहिनि। ॿी थालीअ में ॾीओ हूंदो आहे। ॾीओ शुभ जो प्रतीक आहे। इहो अटे जो ठहियलु हूंदो आहे और चौमुखो ॾीओ हूंदो आहे, यानी 4 दिशाऊं, ईस्ट वेस्ट नॉर्थ एंड साउथ, यानी ओभर ओलर उत्तर ॾखण। चौमुखो ॾीओ रखण खां पोइ थालीअ में इन में असां रखंदा आहियूं हिकु रक्षा सूत्र, जेको ॻाढ़ी पोटली ठहियलु हूंदी आहे। ॾिसो हिन तरह सां। इन में हिकु छलो हूंदो आहे ॿधल। उन खां सवाइ ॻाढ़ो कपिड़े जो टुकर, जंहिं ते धाॻो ॿधल आहे। और इन पोटलीअ में पीली राई और उन सां गॾु लीमे जा ॿिज हूंदा आहिनि। इहो घोट ऐं कुंवार ॿिन्ही खे ॿधो वेंदो आहे तेल वारी राति, जीअं बुरियूं शक्तियूं इन्हनि खां दूर रहनि और शादी जेका आहे सुख सां थिए और उन्हनि जी रक्षा थिए। उन सां गॾु हिन में फणोटो हूंदो आहे, सुरमेदानी और कपां जी वट ठहियल। फणोटो इन में इन लाइ विझिबो आहे, जीअं माउ ॿार खे तयारु कंदी आहे, श्रृंगार कंदी आहे, सुरमो पाईंदी आहे, त उन ई तरह उहा घोट खे बि शादीअ महिल इन ई फणोटे और सुरमेदानीअ सां तयारु कंदी आहे। इन खां पोइ विनायक स्वामी यानी गजानन स्वामी, जीअं असांजे जीवन जा कष्ट दूर थियनि, विवाह में कोई बि संकट न अचे ऐं विवाह जेको आहे सुख सां संपन्न थिए, इन जे लाइ गजानन स्वामीअ जी पूॼा कबी आहे। ऐं पहिरियों तेल जेको आहे गजानन स्वामीअ खे लॻाइबो आहे। ॾिसो गजानन स्वामी जेको आहे हिन तरह अटे मां ठाहिबो आहे। हिकु ॿियो बि तरीक़ो आहे, कुझु घरनि में ईअं बि ठाहींदा आहिनि। ॾिसो हिन तरह मथां सिको रखी। इन खां पोइ कणक अन्नदान कबो आहे, यानी कणक जो दान कबो आहे ब्राह्मण खे, जीअं असांजा पूर्वज ख़ुशि थियनि। इहा सभु सामग्री तेल में कमु ईंदी आहे। और सभिनी खां पहिरियों शुरूआति कबी आहे मिठे सां। बिस्किट जेको आहे मिठे जो प्रतीक आहे। इन ते धाॻो ॿधी करे एनर जेको आहे इनखे ॿधंदो आहे घर जे दरवाजे ते। हा, हिन घर में शादी आहे। उन खां पोइ
तेल बुकीअ जी शुरूआत कबी आहे, जंहिंमें घोट ऐं घोट मां याने माउ पुट जेके आहिनि जेॾी महिल तेल वारे रूम में कदम खणंदा आहिनि, चवंदा आहिनि साॼे पेर सां कदम खणनि और तेल बुकीअ जी शुरूआत कनि ऐं गुलाबी रओ पाईंदा आहिनि। शादी असांजे घर में आ, मची मौज असांजे घर में आ। अचो भाई अचो अची नाच अची नचो, पारे वारा अचो अची नाच अची ॾिसो, अॼु सभिनी जे मन में मस्ती आ। शादी असांजे घर में आ, मची मौज असांजे घर में। इन पूजा में मिट माइट बिरादरी सभु ईंदा आहिनि। मेन पूजा जेका आहे घोट मां ऐं घोट या कुंवार मां ऐं कुंवार वेहंदा आहिनि। महाराज स्वामीअ जे साॼे हथ पासे माउ वेहंदी आहे ऐं खाॿे हथ पासे पुट या धीअ वेहंदी आहे जंहिंजी शादी आहे। उन खां पोइ गजानन स्वामीअ जी स्तुति कबी आहे। जल हथ में खणी करे पाण खे छंडो हणबो आहे ऐं मंत्रोच्चारण थींदो आहे। सभायाभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचिः पुण्डरीकाक्ष पुनातु मां। उन खां पोइ 3 दफ़ा जल खणबो आहे ऐं इहो मुख शुद्धीअ लाइ पीबो आहे। उन खां पोइ हथ धोई करे असांखे ॾीओ ॿारणो आहे। ॾीओ ॿारण सां कष्ट दूर थींदा आहिनि, नज़र निकिरी वेंदी आहे। ॾीओ जेको ॿारबो आहे, मां जीअं ॿुधायोमांव, इहो चौमुखो ॾीओ हूंदो आहे, अटे जो ठहियलु हूंदो आहे और चइनि दिशाउनि खे दर्शाईंदो आहे, ओभर ओलर उत्तर ॾखण। और महाराज स्वामी मंत्रोच्चारण कंदा आहिनि। दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति परब्रह्म, दीप ज्योति जनार्दन, दीप हरतु में पाप, दीप ज्योति नमोस्तुते। इहो चौमुखो ॾीओ ॿारबो आहे जेको ॿिए ॾींहं ते ॾिख महिल बि शादीअ वारे हॉल में खणी वञिबो आहे। उन खां पोइ असां ॾेवनि वारो ॾीओ ॿारींदा आहियूं जेको सिप में हूंदो आहे। हथ में चांवर खणबा आहिनि और चांवर खणी करे गजानन स्वामी जी स्तुति कबी आहे। थालीअ में जंहिंमें असां गणेश, ओम, माता लक्ष्मी और नवग्रह छपिया आहिनि उन जी पूॼा थींदी आहे विधि विधान सां। उहे सभु त मां हिते न ॿुधाए सघंदमि मंत्र, छाकाणि त मंत्र त महाराज स्वामी ॿुधाए सघंदा आहिनि। पर मुंहिंजी हिकु कोशिशि आहे त मां तव्हांखे असांजा सिंधी रीति रिवाज जेके आहिनि उहे ॿुधायां। त थालीअ में जेको ओम, गणेश, माता लक्ष्मी और नवग्रह आहिनि उन्हनि जी विधि विधान सां मंत्रनि सां पूॼा थींदी आहे। महाराज स्वामी इहा पूॼा कराईंदा आहिनि जीअं इहे शादीअ में पूॼा वारी जॻह ते विराजमान थियनि और कार्य जेको आहे सुख सां थिए, सभु नेगेटिव एनर्जी दूर रहनि। त हिकु हिकु करे सभिनी जी पूॼा थींदी आहे। ओम गणेश, माता लक्ष्मी, नवग्रहनि जी पूॼा करे शुरूआत जेका आहे घोट माउ खे ॻाढ़ी रिबन ॿधी करे कई वेंदी आहे। ॻाढ़ो रंग जेको आहे शुभ जो प्रतीक आहे और शादीअ ॾींहुं त सभु तयारु थींदा आहिनि, पर घोट माउ केरु आहे कीअं ख़बर पए, इन जे लाइ घोट माउ खे ॻाढ़ी रिबन ॿधी वेंदी आहे। इन खां पोइ गानो ॿधबो आहे। गानो जेको आहे धाॻो हूंदो आहे जेको घर वारनि खे ॿधो वेंदो आहे, बिरादरीअ खे बि। त पहिरियों घोट खे, घोट माउ खे ऐं पोइ सॼी बिरादरीअ वारनि खे इहो गानो ॿधबो आहे। ॾाॾो ॾाॾी, चाचा चाचियूं सभु गानो ॿधाराईंदा आहिनि। इन जो मतिलबु आहे त असां कार्य जेको आहे बिरादरीअ सां गॾु करे रहिया आहियूं। शादी असांजे घर में आ, मची मौज असांजे घर में आ। अचो भाई अचो अची नाच अची नचो, पारे वारा अचो अची नाच अची ॾिसो, अॼु सभिनी जे मन में मस्ती आ। इन खां पोइ रक्षा पोटली जेका मां तव्हांखे ॿुधाई हुई ॻाढ़े कपिड़े में हूंदी आहे, उन ते छलो ऐं धाॻो ॿधल हूंदो आहे जंहिंमें पीली राई और लीमे जा ॿिज हूंदा आहिनि। इहो शादीअ ताईं रक्षा करे, नेगेटिव एनर्जीज़ दूर रहनि। इहो घोट खे या कुंवार खे पाइबो आहे साॼे पेर ते। इन खां पोइ हैड जो साठ कबो आहे जंहिंमें हैड कुटबी आहे। इहो पहिरियों त 15 ॾींहं पहिरियों, महीनो पहिरियों कयो वेंदो हो, पर अॼुकल्ह इहो हिकु ॾींहुं पहिरियों या उन वक़्तु ई कंदा आहिनि। इनखे हैड जो साठ चइबो आहे, जंहिंमें 7 सुहाॻिणियूं गॾु ईंदियूं आहिनि। अॻियां हथ में चांवर खणी महाराज स्वामी मंत्रोच्चारण कंदा आहिनि और इहो चांवर जेके आहिनि इन हैड में विझिबा आहिनि। उन खां पोइ
हैड कुटबी आहे। 7 धक हणिबा आहिनि हैड खे और लाॾा ॻाईंदियूं आहिनि और आशीर्वाद ॾींदियूं आहिनि त जीअं असां पंहिंजे घर वर सुहाग सां ख़ुशि आहियूं तीअं तव्हां बि ख़ुशि रहो। सोना गहना पाए लाडा गाए गाए, सोना गहना पाए लाडा गाए गाए, तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं हो, तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं, 7 सुहागणियूं के वॾ भागणियूं, 7 सुहागणियूं के वॾ भागणियूं हो, तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं हो, तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं। इन खां पोइ घोट मां मटकी खणी ॿाहिरि वेंदी आहे दरवाजे ते और उन सां गॾु एनर एनराणी और घोट पीउ चारई ॼणा ॿाहिरि दरवाजे ते वेंदा आहिनि। मटकी गागर में पाणी और जेका पूॼा वारी थाली आहे उहा खणी करे मटकी खणी घोट माओ नचंदी, मथे ते मटकी खणी घोट माओ नचंदी। घर जी चावट ते इहा मटकी रखबी आहे जंहिंमें पहिरियों एनराणी पाणी विझंदी आहे और एनर पोइ इनखे 3 दफ़ा कटींदो आहे प्लस जी साइन में। हूअं त चयो वेंदो इहो पाणी जेको आहे खूह तां खणी ईंदा हुआ, जंहिंमें एनर वेंदो हो हिकु रक्षक थी करे जंहिंजे हथ में कतार यानी चाकू हूंदो हो और बुरिन शक्तियुनि खां उहो रक्षा कंदो हो। चांवर खणी करे मंत्रोच्चारण खां पोइ चांवर इन में विझबा आहिनि ऐं चवंदा आहिनि त इन घर में सदा शुभ कार्य थींदा रहनि। एनर अॻियां ईंदो और कतार सां इनखे 3 दफ़ा जोड़ यानी प्लस जी साइन में कटींदो आहे। ॾिसो हिन तरह जे काई बि नेगेटिव एनर्जी न अचे और घर में हमेशह शुभ कार्य थींदा रहनि। मटकीअ खे ढकणु लॻाइबो आहे। घोट पीउ एनर खे बाकुर पाए पाखर विझंदो आहे। इनखे तरार जो टुकर चइबो आहे जेको एनर शादीअ महिल बि कतार सां गॾु इहो टुकर खणी बीहंदो आहे या पाए बीहंदो आहे और एनर मटकी खणी घोट मां जे मथे ते रखंदो आहे और ये सभु अंदरि ईंदा आहिनि। मान सा शान सा सामान सा मोटर में तो अचे, हिंदल वटे मान सा शान सा सामान सा मोटर में तो अचे, मथे ते मटकी खणी घोट माओ नचंदी, ओ घोट पी नचंदो घोट माओ नचंदी, घोट पी नचंदो घोट माओ नचंदी, मथे ते मटकी खणी घोट माओ सभु अंदरि ईंदा आहिनि साॻी पूॼा वारे स्थान ते और मटकी उते रखबी आहे। जीअं हिकु मटकीअ में असां पाणी भरियोसीं त ॿियो कूंदड़ो हूंदो आहे यानी नंढी मटकी जंहिंमें अन्न यानी अटो भरबो आहे। इन में 2.5 बुक और घोट मां विझंदी आहे इन में जीअं अन्नपूर्णा माता जो हमेशह आशीर्वाद रहे और घर में अन्न जा भंडार भरियल हुजनि। के इहा प्रथा पंहिंजे दरवाजे ते बि कंदा आहिनि। जीअं मटकीअ में पाणी विधोसीं तीअं इहो मटकीअ में अटो बि विझंदा आहिनि और हथ जोड़बा आहिनि। उन खां पोइ भई असांखां अगरि काई बि भुलचुक थी हुजे त माफ़ु कंदा असांखे और असांजे घर में हमेशह अन्न धन जो भंडार भरियल रहे। हाणे थींदो आहे 60 जंहिंमें 7 सुहाॻिणियूं वरी ईंदियूं आहिनि और 60 थींदो आहे पर उन खां पहिरियों जंड यानी चकी जेका हूंदी आहे उन में विझबी आहे कणिक। 1 मुठी कणिक भरबी आहे, उनखे हिकु पासे 3 दफ़ा और ॿिए पासे 4 दफ़ा विझबो आहे। 3 दफ़ा यानी उहो देवताउनि लाइ जंहिंमें ब्रह्मा विष्णु महेश भॻवान आहिनि और 4 दफ़ा असांजे देवनि यानी असांजे पूर्वजनि जे लाइ। सभिनी खे थोरी थोरी कणिक ॾिबी आहे, मंत्रोच्चारण थींदो आहे। उन खां पोइ इहा कणिक जेका आहे झंड में विझंदा आहिनि और इहा 7 दफ़ा क्लॉकवाइज़ डायरेक्शन में 7 सुहाॻिणियूं मिली करे घुमाईंदियूं आहिनि और आशीर्वाद ॾींदियूं आहिनि त जीअं असां पंहिंजे घर वर सां ख़ुशि आहियूं तीअं तव्हां बि ख़ुशि रहो। और हिन वक़्तु लाॾा बि ॻाइबा आहिनि। 60 कंदियूं तुंहिंजा 7 सुहाॻिणियूं।
सोना गहना पाए लाडा गाए गाए, सोना गहना पाए लाडा गाए गाए, तुंहिंजा 60 कंदियूं 7 सुहागणियूं, तुंहिंजा 60 कंदियूं 7 सुहागणियूं। ईअं 60 जेको आहे 2 दफ़ा कबो आहे, हिकु दफ़ो तेल जो ऐं हिकु दफ़ो बुकीअ जो कबो आहे। और इनखे जीअं ॿुधायोमांव मां 7 दफ़ा क्लॉकवाइज़ डायरेक्शन में घुमाइबो आहे। इन खां पोइ अन्न जो दान कबो आहे। 7 बुक भरे अन्न जो दान कबो आहे। ॾिसो हिन तरह त 7 तेल जा, 7 बुकीअ जा और हिकु भॻवान जो, टोटल 15 बुक भरे दान कबो आहे। और बुक जेतिरा चवंदा आहिनि भरियल हुजनि ओतिरो वधीक सुठो। त चङी तरह वॾा बुक भरे करे असांखे दान करिणो आहे। इन खां पोइ वापसि झंड जो 60 कबो आहे, जंहिंमें वापसि हिकु बुक भरबी आहे। 3 हिकु पासे और 4 ॿिए पासे हिक ई बुक मां कणा विझबा आहिनि कणिक जा। और 7 सुहागणियूं वापसि हिनखे 7 दफ़ा घुमाईंदियूं आहिनि और लाॾा ॻाईंदियूं आहिनि। इहो थींदो हाणे तेल जो 60। पहिरियों बुकीअ जो 60, हाणे तेल जो 60 थियो। और वापसि वरी अन्न जो दान थींदो आहे 7 बुकियूं। अन्नदान खां पोइ गजानन स्वामीअ जी स्तुति कबी आहे ऐं गजानन स्वामीअ जे मथां चांवर ऐं ढकु चाढ़िबो आहे। मां जीअं तव्हांखे ॿुधायो अटे मां गजानन स्वामी ठाहिबा आहिनि हिन तरह। उन्हनि जे मथां चांवर विझंदासीं, मंत्रोच्चारण थींदो और पोइ गजानन स्वामीअ जे मथां ढकु चाढ़िबो आहे, जेको गाने जे रूप में हूंदो आहे। ऐं प्रार्थना कबी आहे, हे गजानन स्वामी, जीअं मां तव्हांखे ढकियां थो तीअं तव्हां मूंखे हमेशह ढकींदा अचिजो। इन खां पोइ तेल जी रस्म चालू थींदी आहे। जंहिंमें तेल चाढ़िबो आहे। पहिरियों गजानन स्वामीअ जे मथां तेल त जाम आहिनि, जीअं घी बि आहे, तिरनि जो तेल आहे, पर कौड़ो तेल ई चाढ़िबो आहे। 10 आङुरियूं ॿोरे 3 दफ़ा गजानन स्वामीअ जे मथां तेल जूं रखी करे चइबो आहे त पहिरीं तव्हां पोइ मां, हे गजानन स्वामी पहिरीं तव्हां पोइ मां, पहिरियों तव्हांखे तेल लॻे पोइ मूंखे। उन खां पोइ न्याणी तेल लॻाईंदी आहे, पोइ माउ पीउ ऐं घर जा सभु भाती और रिश्तेदार जेके आहिनि उहे तेल लॻाईंदा आहिनि और दक्षिणा विझंदा आहिनि। 5 आङुरियूं ॿोड़े करे 3 दफ़ा लॻाइबो आहे। कौड़ो तेल यूज़ करण जो बि हिकु कारण आहे। चवंदा आहिनि त कौड़ो तेल जेको आहे शनि देवता ते चढ़ंदो आहे। शनि देवता पीड़ा हरींदड़, कष्ट हरींदड़ आहिनि। कुझु बि नेगेटिव एनर्जियूं हुजनि, शत्रुनि जो नाश कंदा आहिनि शनि देवता। इन जे करे असां तेल बुकीअ में स्पेशली कौड़े तेल जो ई इस्तेमालु कंदा आहियूं। और जेका सिप ॿारींदा आहियूं असां ॾेवनि जो ॾीओ जेको हूंदो आहे, उहा जेका आहे उहा बि कौड़े तेल सां ई ॿारबी आहे। ॾिसो सभु रिश्तेदार तेल लॻाए रहिया आहिनि 3 दफ़ा। अचो भाई अचो अची नाच अची नचो, पारे वारा अचो अची नाच अची ॾिसो, अॼु सभिनी जे मन में मस्ती आहे। मूंखे त हिन रस्म में ॾाढो मज़ो ईंदो आहे। घोट ऐं कुंवार खे मथे ते तेल जी मालिश कजे। इहे आहिनि असांजा कुझु रीति रिवाज। हाणे जेके 7 सुहागणियूं और बिरादरी आहे सभिनी खे बिस्किट ॾिना वेंदा आहिनि पंहिंजी सामर्थ्य अनुसार। केरु 2 ॾे, केरु 4 फारियूं ॾे। इन तरह सभिनी में बिस्किट विराइबा आहिनि। पंहिंजे सामर्थ्य अनुसार महाराज खे बि बिस्किट ॾिबा आहिनि। इन खां पोइ मिठे वात जो शगुन थींदो आहे, जंहिंमें गुड़ ऐं पाणी खाइबो आहे। पहिरियों माउ खाईंदी आहे, पोइ पुट खे खाराईंदी आहे गुड़, वरी पाणी थोरो पाण पीअंदी, थोरो पुट खे पीआरींदी। साॻी रीति जेका आहे धीअ सां बि उहा ई थींदी आहे। और हिकु वटि ॿारे कपां जी ॾिसो हिन तरह घुमाए। पहिरीं वटि जेका आहे पोयां फिटी कबी आहे, ॿी वटि अॻियां और टीं वटि जेका आहे पेरनि में फिटी कबी आहे। पहिरीं वटि पोयां फिटी कबी आहे और पोयां न ॾिसबो आहे ऐं चइबो आहे ॼण ॼणियो हिन माउ ॼणियो, हिन वेलनि वास्ते ॼणियो, ही ख़ुशी घुरिया मां हिन वेलनि वास्ते गजानंद स्वामीअ खां। और भाकुर पाइबा आहिनि पुट खे या धीअ खे।
ईअं 3 दफ़ा कबो आहे। जीअं मां ॿुधायां, वटि पहिरें दफ़े में पोयां, ॿिए दफ़े में अॻियां फिटी कबी आहे, टियों दफ़ो पेरनि में फिटी कबी आहे और 3 दफ़ा गुड़ जो सुगुन बि करिणो आहे और इहे साॻियूं लाइनियूं बि चवणियूं आहिनि। इन खां पोइ बूट पाए करे ॾीए खे बंधिबो आहे। ॾीओ बञण जो बि हिकु रीज़न आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त इहो ॾीओ जेको आहे छो बञंदा आहिनि। इन खां पोइ ॾीओ जेको बञिबो आहे त उन जे लाइ चवंदा आहिनि त जीअं ॾीए जा जेतिरा टुकर थिया ओतिरा जेके आहिनि इंसान जा कष्ट टुटा। ऐं के वरी चवंदा आहिनि त इहो बि ॾिसण लाइ कबो या परखिबो आहे त इंसान जंहिंजी शादी आहे उन जो कॉन्संट्रेशन केतिरो आहे, उहो शादीअ मां ख़ुशि आहे की न। अलॻि अलॻि जॻहियुनि ते अलॻि अलॻि मान्यताऊं आहिनि। के चवंदा आहिनि इन सां नेगेटिव एनर्जी कटिजंदी आहे, दुख बि दूरि थींदा आहिनि। इहे सभु टुकर खणी करे पोइ पासीरा रखिबा आहिनि और हिकु धक में चवंदा आहिनि टोड़णो आहे और उहो बूट जेको शादीअ महिल पाइणो आहे उन जो ई इस्तेमालु करिणो आहे इन में। इन खां पोइ ॾेवनि जो संकल्प कबो आहे। ॾेवनि जी पूॼा आहे या त हथ में पाणी खणी महाराज स्वामी मंत्र उच्चारण कंदा आहिनि। जीअं शादीअ में महिमान आया आहिनि, महाराज स्वामी आया आहिनि, तीअं असांजा ॾेव ऐं पित्र यानी भॻवान बि अचनि, असांजा पूर्वज बि अचनि और असांखे अची शादीअ में आशीर्वाद ॾियनि ऐं असांजे वंश जो वाधारो थिए। इन संकल्प में सॼी बिरादरीअ जा माण्हू बीहंदा आहिनि। ॾाॾो ॾाॾी, चाचो चाची सभु बीहंदा आहिनि, हथ में जल खणी करे संकल्प कंदा आहिनि। इन खां पोइ वनवा हूंदी आहे त वनवा जेका आहे ड्राई फ्रूट आहे जेको पहिरियों भॻवान ते अर्पण कबो आहे और गॾोगॾु खीर खंडु चांवर मिक्स करे के ताइरी बि ठाहींदा आहिनि इन में, उहा बि भॻवान ते पहिरियों अर्पण कबी आहे जेको मिठे जो प्रतीक आहे। इहे ॿई शयूं घोट खां या कुंवार खां पहिरियों जूठियूं कराइबियूं आहिनि। खीर खंडु चांवर जेके आहिनि 7 सुहाॻिणियूं खाईंदियूं आहिनि और जेका वनवा आहे उहा जूठी कयल वनवा जेका आहे चवंदा आहिनि जंहिं ॿार जी शादी न थी हुजे, शादीअ लाइक़ु हुजे, उनजी जल्दी शादी कराइणी आहे त इहा जूठी वनवा जेका आहे उनखे खाराई वेंदी आहे त जीअं जल्दी सां उनजी शादी थिए। हथ जोड़े गजानंद स्वामीअ खे प्रार्थना कबी आहे त अगरि पूॼा में असांखां का बि ग़लती थी हुजे त असांखे पंहिंजो बचिड़ो ॼाणे माफ़ु कनि और कार्य जेको आहे सुख सां थिए। सभु मिट माइट वाधायूं ॾींदा आहिनि। खीर खंडु चांवर जेके प्रसाद में आहिनि उहे पहिरियों 7 सुहाॻिणियूं खाईंदियूं आहिनि, उन खां पोइ सभिनी में विराइबो आहे। और वनवा जेके आहिनि शादीअ लाइक़ु जेके कुंवारा हुजनि उन्हनि खे वनवा खाराइबी आहे त जीअं जल्दी सां उन्हनि जी शादी थिए। ऐं इहा वनवा भेण खणी ईंदी आहे यानी एनरियाणी। चवंदा आहिनि त तेल लॻल छोकिरे या छोकिरीअ जो मथो कंहिं बि कुंवारे सां अगरि टकराइजे या उन जे मथे खे घसिजे त उनजी शादी जल्दी थी वेंदी आहे। इन खां पोइ छोकिरे जा दोस्त ऐं भाउर मिली करे छोकिरे जा कपिड़ा फाड़ींदा आहिनि और चवंदा आहिनि त हिकु ॾींहुं पहिरियों फ़क़ीर ठाहींदा आहिनि त ॿिए ॾींहुं उहो ठहंदो आहे राजा। इन खां पोइ छोकिरो छोकिरी जेके आहिनि वनवा में अची वेंदा आहिनि। वनवा यानी उन में चवंदा आहिनि त इहे भॻवान जो स्वरूप आहिनि और उन्हनि खे पेरे पइजे, उन्हनि खां आशीर्वाद वठिजे। इहे आहिनि असांजूं तेल बुकीअ जूं कुझु रीतूं ऐं रस्मूं। जय झूलेलाल दोस्तो, अॼु जो मुंहिंजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो, जंहिंमें मां तव्हांखे सिंधी रीतू रस्मूं जंहिंमें असां तेल हणंदा आहियूं, तेल बुकी कंदा आहियूं, उहो ॿुधायो। जंहिंमें वॾो योगदान जेको आहे असांजे महाराज स्वामीअ जो आहे, श्री बंटी महाराज जिन असांखे इहे सभु रीतू रस्मूं ॿुधायूं। उन खां पोइ असांजो घोट राजा दीपेश वलेशा और असांजी स्पेशल गिदामिड़ी वीडियो में जेके असांजा रिश्तेदार ठहिया, मां ॾाॾी एनराणी और चाचियूं, उहे आहिनि मुंहिंजियूं इहे आंटियूं और मुंहिंजियूं रिलेटिव्स, मुंहिंजियूं साहेड़ियूं जिन मूंखे ॾाढी हेल्प कई इन वीडियो में। मीना आंटी, वनीता, कृष्णा आंटी और वंशिका और मेन घोट मां जेका ठही उहा मनीषा आंटी। वीडियो में जेके घोट पीउ ठहिया उहे आहिनि पीयूष छाबड़िया। इहो ॾिसण में नंढो आहे पर हिनखे असां इहो रोल ॾिनोसीं घोट पीउ जो। पीयूष छाबड़िया जे नाले सां हिननि जो हिकु ब्लॉग चैनल आहे, ज़रूर चेक कजो उहो बि यूट्यूब ते। इन खां पोइ जेके एनर ठहिया उहे आहिनि कुनाल और लास्ट जेको ॾाढो ठहियो सभिनी खां नंढे में नंढो, इन जो नालो आहे ऋषि। इनखे असां दोस्त बि ठाहियोसीं ऐं ॾाढो बि ठाहियोसीं। इहा असांजी टीम जिन ॾाढी महिनत कई आहे इन वीडियो जे लाइ।
ज़रूर ॾिसजो। अगर वीडियो पसंद अचेव तो लाइक जरूर कजो और कमेंट करे जरूर ॿुधाइजो तो तव्हांखे वीडियो कीअं लॻो और अहिड़ी कहिड़ी वीडियोस तव्हां असांजे चैनल ते ॾिसण चाहियो था उहे बि कमेंट करे जरूर ॿुधाइजो शेयर भी करना है। और शेयर भी जरूर कजो। जय झूलेलाल। मां दिल सां धन्यवाद करण चाहींदमि सुहानी मिरानी और लखन गुरदासानीअ जो जिन सुहिणा गीत ॻाए करे असांजे वीडियो में आवाज़ ॾिनो आहे। ते मटकी खणी घोट मां नचंदी मथे ते